सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई गवर्नमेंट गर्ल्स में प्राइमरी स्कूल सकरन में पिण सकाफ़ती सद ते शागिर्दनि ऐं शागिर्दनि सिंध धरती सां मुहब्बत जो सबूत ॾींदे शानदार प्रोग्राम तरतीब ॾिनो, जंहिंसां शागिर्दनि मंझि ख़ुदि एतमादी जो वॾो मिसाल क़ाइमु कयो वियो। प्रोग्राम में शागिर्दनि टैबलोज़ ऐं सिंधी सकाफ़त ऐं क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिण पातियूं। उन मौक़े ते मिस शबनम, मिस फरीदा, काज़ी मिस शबाना मेमण ॻाल्हाईंदे चयो त सिंधी क़ौम हमेशह हर मैदान में पाण खे मञायो आहे ऐं उमेद आहे त असांजो कल्चर जेको अमन मोहब्बत सुठे इख़्लाक़ ऐं बहितरीन तालीम ते मबनी आहे उहो क़ाइमु ऐं दाइमु रहंदो। असां पंहिंजी सकाफ़त जा हक़ीक़ी वारिस आहियूं। हिननि चयो त दुनिया जे नक्शे ते मौजूदु हर मुल्क सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए थो। सकाफ़त इंसान जी बका जो हिकु ताक़तवर हथियार आहे जेको इंसान जे वजूद जी ज़िंदा हुजण जी पक ॾियारे थो। असां सिंधी जोश नसीब आहियूं, ख़ुशि नसीब आहियूं जो असांजी ॿोली ऐं सकाफ़त क़दीम ऐं तारीख़ी आहे। उन करे सागारी ऐं शानदार हैसियत में मौजूदु आहियूं। असीं पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि ऐं सकाफ़तनि खां वधीक मज़बूत ऐं महफ़ूज़ आहियूं। उन मौक़े ते मिस रूबीना रशीद, मिस शरबानू, मिस शर्मीन, मिस यास्मीन, मिस ज़ैबुन्निसा, मिस ज़ाकरा, मिस फ़ाइज़ा, मिस अमरीन पिण मौजूदु हुयूं। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेड़ में सिंध जी न्याणी टिनि शहीदनि जी वारिस उम्मे रुबाब चांडियो जे वालिद, चाचे ऐं ॾाॾे जे क़त्ल वारो हाई प्रोफाइल केस हलाईंदड़ दादू मॉडल कोर्ट जो जज हाफ़िज़ अताउल्ला शेख ओचितो बदिली। उम्मे रुबाब चांडियो पंहिंजे हाउस ते हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजो केस हली रहियो आहे। ओचितो मॉडल कोर्ट दादू जे जज हाफ़िज़ अताउल्ला शेख खे बदिली कयो वियो आहे। असांखे ख़दशा आहिनि त असांजा क़ातिल केस ते असरअंदाज़ थी रहिया आहिनि। असां में ख़ौफ़ ऐं हिरास आहे। सरदार बुरहान खान चांडियो मुल्क खां ॿाहिरि कहिड़ी हैसियत सां वियो आहे, उन खां कोर्ट पुछाणो करे। असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील था कयूं त केस ते नज़रसानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असां अदालत ते यकीन रखूं था। संजोरो रिपोर्टर हैदर बख्श जंग। संजोरो पुलिस कार्रवाई दौरान एक ॾोहारी पिस्टल समेत गिरफ्तार। तफ़सील मूजिब संजोरो भरिसां पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिलो, एक क्रिमिनल ॾोहारी पिस्टल समेत गिरफ्तार। केस दाख़िल। संजोरो पुलिस जूं ॾोहारनि ऐं मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं हलंदड़ आहिनि। संजोरो पुलिस ऐं ॾोहारनि जो मुक़ाबिलो, जंहिं दौरान पुलिस पारां हिकु ॾोहारी शमीर भट्टी खे बिना लाइसेंस पिस्टल समेत गिरफ्तार करे केस दाख़िल करे वरितो आहे। एसएचओ संजोरो अली अकबर खोखर तालका प्रेस क्लब संजोरो जे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पुलिस मुक़ाबिले दौरान हिकु ॾोहारी शमीर भट्टी खे पिस्टल सूदो गिरफ्तार कयो आहे। एसएचओ मुताबिक़ गिरफ्तार थियल ॾोहारी धाड़नि ऐं फुरनि जो केसनि में घुरिबल हो। एसएचओ मूजिब एसएसपी सांगड़ सदाम हुसैन ख़ासि करे जी हिदायतुनि ते ॾोहारनि मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं हलंदड़ आहिनि। कंहिं बि ॾोहारी खे बख़्श न कयो वेंदो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण पीपी अॻवान लेबर ब्यूरो ज़िला सिजावल जे सदर अब्दुल गनी राहिमो जो भाउ ऐं पीटीएलिफ गोलारची जे जनरल सेक्रेटरी इस्माइल राहिमो अचानक दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। जनाज़ा नमाज़ मदरसा अल हाशमिया में अदा करण बाद आख़िरी रस्मूं अबाणे कब्रिस्तान मिस्री शाह बुखारी में अदा कयूं वयूं। मरहूम जे जनाज़े में सियासी समाजी अॻवाननि पीपी साबिक़ एमपी एसएस शाह हुसैन शाह शिराज़ी, पीपी साबिक़ एमएनए अरबाब वज़ीर मेमण मंजूर रहीम, पलीजो वाहिद परियाड़, नजीब सरवेज, अज़म खान मलकानी रेस, शफ़क़त अली खान मलकानी, हाजी मोहसिन सिंधी, मुराद चांडियो, वापारी सदर न्याज़ मेमण, शफ़ील लगारी, हाजी मुज़फ़र अली लगारी, ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी, सहाफ़ी इम्तियाज़ मेमण समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। सकरन सोशल वेलफेयर ऑफिस सकरन में 5 न्याणनि जी ब्यूटिफिकेशन एंड ड्रेसिंग कोर्स मुकमल करण ते खेनि फाइनल सर्टिफिकेट ॾियण ते शानदार तक़रीब सोशल ऑफिस में थी गुज़री, जंहिंजो महिमान ख़ासि इन थैंकर्स फॉर्म जो चेयरमैन सैयद मोहम्मद मुनीर शाही एज़ाज़ी मेहमान सकरन प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई हो। तक़रीब दौरान असिस्टेंट डायरेक्टर आफ्ताब अली जमाली कोर्स बाबति ब्रीफिंग ॾिनी। तक़रीब में सैयद मोहम्मद मुनीर शाह ॻाल्हाईंदे चयो त इंतहाई ख़ुशी थी रही आहे न्याणियुनि खे कोर्स मुकमल करण ते। असीं खेनि मुबारकूं ॾियण सां गॾु खेनि उहो बि चवंदासीं त हू हासिल कयल सिखिया पंहिंजे घरनि जे ॿियनि न्याणियुनि ऐं पाड़े जी न्याणियुनि खे सेखारण जी कोशिशि कनि त जीअं हुनर आम थी सघे। हिन चयो त हदीस शरीफ़ जो ख़ुलासो आहे त पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। काज़ी जावेद सनाई ॻाल्हाईंदे चयो त इदारनि जी मालिकी करणु घुरिजे। सोशल वेलफेयर हिकु बहितरीनु इदारो आहे जंहिं में असिस्टेंट डायरेक्टर आफ्ताब अली जमाली जे अचण सां इदारे में रौनकूं मोटी आयूं आहिनि ऐं शहर जी न्याणियुनि खे मुख़्तलिफ़ हुनरी कोर्सनि मां लाभ हासिल थी रहियो आहे। तक़रीब में असिस्टेंट डायरेक्टर मुश्ताक अली जमाली, असिस्टेंट आबाद अली राजपूत, इमाम अली कीरियो राउंड, नवीद आबाद, मुश्ताक अहमद ऐं ग़ुलाम नबी मला पिण मौजूद हुया।
सिजावल रिपोर्ट इम्तियाज मेमन। डिप्टी कमिश्नर सिजावल अब्दुल वाजिद शेख ओस्तो गवर्नमेंट गर्ल्स मैन प्राइमरी स्कूल जो दौरो कियो। स्कूल जे कमरन जा दरियूं कोन हुया। स्कूल जो फर्स्ट टुटल बिजली जो बंदोबस्त न हो। हिन फौरन एजुकेशन वर्क्स जे सब इंजीनियर रसूल बेशकातियार के नोट करायो ऐं चयो त स्कूल जा मसला जल्द हल करे रिपोर्ट ॾींदा। उन बाद हिन क्लास में वञी शागिर्दनि खे सवाल पुछिया। सही जवाब मिलण ते ॾाढो ख़ुशि थियो। उन मौक़े ते डिप्टी DAO अशरफ शाइर साफ़ी इम्तियाज़ मेमन मौजूद हुआ। आख़िर में हेड मिस्ट्रेस आपा फरजाना मेमन डिप्टी कमिश्नर अब्दुल वाजिद शेख के सिंध जी सूखड़ी अजरक ओढ़ाई। मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ जई। मोरो प्रेस क्लब जे फाउंडर मेंबर जाखोड़ी सीनियर तरीन सीनियर साफ़ी मोरो प्रेस क्लब जा साबका सदर जमानी बख्शर अहमद जी सालगिरह जो प्रोग्राम मोरो प्रेस क्लब अगोणो सदर सीनियर साफ़ी नवाब अली असगर कोराई पारां कयो वियो, जंहिंमें सीनियर साफ़ी हाफिज़ अब्दुल हक पंवर सीनियर साफ़ी मोहम्मद इसाक कोराई सीनियर साफ़ी बशीर बलोच सीनियर साफ़ी मोहम्मद बख्श आलमानी सीनियर साफ़ी मंजूर अली लगारी साफ़ी अजम कोराई साफ़ी वहीद मस्तोई साफ़ी जानी जमानी साफ़ी राव अजीज़ साफ़ी आरिफ अली यूसुफ जई इमदाद मेमन गज़र हयात कोराई रमीज़ समो शिरकत कई ऐं केक कटियो ऐं पंहिंजे सथ जे साथी नवाब अली असगर कोराई ऐं ॿियनि साफ़िन पारां जमानी बख्शर अहमद खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकुनि सां गॾु संदसि सिहत तंदुरुस्ती वॾी ॼमार जे लाइ दुआऊं ॾिनियूं। दादू रिपोर्ट मुख्तार अली सूमरो। सीता सरजान फॉर्म पारां ML 2 ते ट्रेननि जी बहाली लाइ 11 महीननि खां हलंदड़ डिघी जिदोजहद जे नतीजे में 20 जुलाई ते मोहनजोदड़ो एक्सप्रेस जी बहाली खां पोइ निगरान रेलवे मिनिस्टर 25 डिसंबर ते बोलान मेल बि बहाल करण जो ऐलान करे छॾियो। जिदोजहद जे बानी मशहूर मेमण जी अॻुवाणी में 312 ॾींहं बि सीता रोड रेलवे फाटक वटि एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा समूह गुलाम हुसैन मलिक खादिम हुसैन सोलंगी गुलाम सरवर लाखो एहसान अली सूमरो शहजाद अली मेमण सरताज सूमरो जुल्फकार अली जावरी ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते जिदोजहद जे सरवहाण मशहूर मेमण चयो त ML 2 ते 20 जुलाई ते मोहनजोदड़ो एक्सप्रेस रोहिड़ी खां कोठड़ी ताईं बहाल थी चुकी आहे ऐं हाणे 25 डिसंबर ते हिकु वधीक ट्रेन बोलान मेल बि बहाल थींदी। मशहूर मेमण वधीक चयो त बोलान मेल हलण बाद बि रहियल ट्रेनुनि जी बहाली ताईं जिदोजहद जारी रहंदी। ठुल रिपोर्ट फैज़ सूमरो। ठुल जे S सेक्शन थाणे जी हद में सवा 2 महीना अॻु भतेखोरनि हथां क़तल थी वियल दुकानदार शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं जिदोजहद एक्शन कमेटी पारां रहबर चौक ते अॼु 71 ॾिहाड़े ते बि धरणो जारी रखियो वियो आहे। उन मौक़े ते जमाल जोश बुरड़ो सरवाहाण लाशारी फैज़ मोहम्मद नूनारी गुलाम रसूल किनरानी मोहम्मद बख्श ब्रोई आसिफ जमाल बुरड़ो मुमताज़ अली नूनारी बाबू सूमरो सागर हिदायतुल्ला नूनारी गुलाम हुसैन किनरानी हफ़ीज़ नूनारी ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाफ़िज़ मौज़म जे क़तल खे 71 ॾींहं थिया आहिनि, लेकिन ठुल पुलिस बहिदारनि जी कमदारी कंदे दुकानदार शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जा क़ातिल गिरफ़्तार नाहिनि कया। पुलिस जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कख भञी बीहणो नाहे कयो। हाफ़िज़ मौज़म नूनारीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रहबर चौक ते 71 ॾींहं खां धरणो जारी आहे, पर पुलिस बहिदारनि जे आशीर्वाद ऐं रिश्वत एवज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि चयो त जेसीं ताईं शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। प्रकरण शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी। शहीद बेनज़ीराबाद में सक़ाफ़ती ॾियारे ते थींदड़ तक़रीब दौरान शागिर्दनि जी थियल झेड़े में मुलविस 10 हथियारबंद शागिर्दनि ख़िलाफ़ तालका थाणे नवाब शाह ते FIR दाख़िल कराई वई आहे। स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर जे मुदियत में दाख़िल थियल FIF में ॼाणायो वियो आहे त हिक धुर जे जवाबदार हरीक शिराज रिंद माजिद मलूखानी शौकत अली मुश्ताक रिंद जब्बार रिंद इमरान रिंद शाहनवाज़ चांडियो ख़ान मोहम्मद चांडियो एहसान मला सरफराज़ रिंद पारां यूनिवर्सिटीअ जी ॿी धुर जे शागिर्दनि शुएब ज़रदारी ऐं नसरुल्ला रिंद खे पिस्टल जे भट सां ज़ख़्मी कयो, जंहिं बाद क्लाशनकोप ऐं पिस्टल सां हवाई फायर कया, जंहिंसां यूनिवर्सिटीअ में मौजूदु समय शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में ख़ौफ़ व हिरास पखिड़िजी वियो। जंहिं बाद फायरिंग कंदे हथियारनि जे ज़ोर ते गेट ते मौजूदु सिक्योरिटी अमले खे हिरासा कंदे ज़ोरी गेट खोलाए हलिया विया। ॿिए पासे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो चवणु आहे त कंहिंखे बि यूनिवर्सिटीअ जे पुरअमन माहौल खे ख़राबु करणु कोन ॾिनो वेंदो, जॾहिं त वाक़ई में मुलविस यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि जे दाख़िलाउनि खे कैंसिल कयो वियो आहे। बोरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेड़ में सिंध जी न्याणी 3 शहीदनि जी वारिस उम्मे रुबाब चांडियो जे वालिद चाचे ऐं ॾाॾे जे क़तल वारो हाई प्रोफाइल केस हलाईंदड़ दादू मॉडल कोर्ट जो जज हाफ़िज़ अताउल्ला शेख ओस्तो बदली उम्मे रुबाब चांडियो पंहिंजे हाउस ते हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजो केस हली रहियो आहे। ओस्तो मॉडल कोर्ट दादू जे जज हाफ़िज़ अताउल्ला शेख खे बदली कयो वियो आहे। असांखे ख़दशा आहिनि त असांजा क़ातिल केस ते असरअंदाज़ थी रहिया आहिनि। असां में ख़ौफ़ ऐं हिरास आहे। सरदार बुरहान खान चांडियो मुल्क खां ॿाहिरि कहिड़ी हैसियत सां वियो आहे, उन खां कोर्ट पुछाणो करे। असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील था कयूं त केस ते नज़रसानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असां अदालत ते यकीन रखूं था।
मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई मोरो भरिसां कच्छ जे इलाइक़े सिंधु दरिया जे कप ते आबाद ॻोठ बहिराणी लगारी ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ राज पब्लिक एलिमेंट्री स्कूल सक़ाफ़ती ॾियाड़ जे हवाले सां साइंस ऐं कल्चर डे जी तक़रीब थी गुज़री, जिते स्कूल जे भितियुनि खे सक़ाफ़ती रिलिन ऐं दबकिन सां सजायो वियो। तक़रीब में अमली अदबी अॻवाननि, तालीमी माहिरनि, शागिर्दनि ॻोठ जे उस्तादनि सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें वॾी तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध एजुकेशन फाउंडेशन ज़िले नौशरो फ़रोज़ जे हेड महबूब अली मक्सी, उस्ताद भावल लगारी, डॉक्टर मोहम्मद यूनिस सोलंकी, शाहजहान लगारी, उस्ताद अल्लाह बचायो लगारी, बाला बलोच ऐं ॿियनि सक़ाफ़त साइंस सेमिनार जो इफ़्तिताह कयो। बाद में साइंसी स्टॉलनि जो विज़िट करे ॿारनि खां संदनि स्टॉलनि बाबति तक़रीरूं ॿुधियूं ऐं शागिर्दनि खे ख़ूब दाद ॾिनो। बाद में सक़ाफ़ती महफ़िल रचाई वई, जिते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां सिंधी गीतनि ते रक़्स कयो वियो। सकरन काज़ी अली रज़ा सनाई दावत इस्लामी जी तालीमी शोबे जे सूबाई ज़िम्मेवार मोहम्मद जुनैद अतारी चयो आहे त मुस्बत सोचूं रखण वारा माण्हू हमेशह मंज़िलूं माणींदा आहिनि, छाकाणि जो संदनि ज़हननि में हर वक़्तु भलो सोचणु, ॿिए खे फ़ाइदो रसणु, रुकावटुनि खे दूर करणु हूंदो आहे। मदनी मरकज़ फैज़ान मदीना सकरन में दावत इस्लामी जे हफ़्तेवार इज्तिमा में बयानु करे रहियो हो। हिन उहो बि चयो त मुस्बत सोच जी बरकत उहा बि आहे त अल्लाह साईं जी ज़ात मां बि जहिड़ो गुमान रखंदो तहिड़ो ई हौसलो मिलंदो। हिन चयो त मुस्बत सोच जो ॿियो पासो मुनफ़ी सोच आहे। जंहिं मुनफ़ी पासो वरितो उन वक़्तु तौरु भली वाह वाह माणी हुजे, पर संदसि मंज़िल ऐं मुस्तक़बिल नाकाम आहे, जंहिंसां खे ज़माने जी रुसवाई खां सवाइ कुझु बि हासिल नथो थिए, छाकाणि जो ग़लति सोच, कूड़, ठगी या कंहिं बि क़िस्म जी ॿनंबरी में जुटाउ नाहे हूंदो। उन करे असांखे हमेशह बहितर ऐं मुस्बत सोच रखणु घुरिजे, ऐं उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असांजा दोस्त मुस्बत माहौल, मुस्बत ज़हन, मुस्बत हुजनि। ऐं उहो सभु कुझु हासिल करण लाइ दावत इस्लामी जो मदनी माहौल बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। असां सभिनीनि खे घुरिजे त असीं पाण में पंहिंजनि दोस्तनि खे दावत इस्लामी जे हफ़्तेवार इज्तिमा में शिरकत करण जो ज़हन ॾियो। इज्तिमा में तालका निगरान हाफ़िज़ मुख्तियार अली कुर्मी, टाउन निगरान ऐं ग़ुलाम नबी अतारी, हबीबुल्ला अल मदनी, शाहिद नवाज़ अतारी, हाजी रफ़ीक ख़ानज़ादा, सैयद मेहदी शाह, मोहम्मद बिलाल अतारी समेत शहर जूं कई शख़्सियतूं शरीक हुयूं। आख़िर में हाजी रियाज़ अहमद अतारी ऐं दुआ ऐं ज़िक्र ते इज्तिमा जी पुॼाणी कई।